जी तो सिंध टीवी न्यूज़ के सॾ ते जो सिंध टीवी पारा उनवान है मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मैशत के सर हेठ जमाल शाह में भी सियासी समाजी शहरन पारा जो सकाफ़ती दिहाड़ो है जोश जज्बे से मल्हायो पियो वञे। वधीक हिते जेके माण्हू आहिनि उन सां असीं ॻाल्हि ॿोल कयूं था तो वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। हो विढ़ंदे या सिंधी सूर्य हुन सॾाईंदे करवाए दो जी जल जी करवाए दो जी जल जी तू थन्यू मलाई दे। सिंध टी वारनि जा जिन असांखे सकाफ़त दिहाड़े में शरीक कयो ऐं सिंधी टोपी सिंधी अजरक असांजी सुञाणप पहचान आहे सिंधी माण्हू जी। सिंध जी रख तू सिक प्यारा सिंध जा आशिक ओ दिलवारा सिंध में पंहिंजो साह सदाई सिंध सां पंहिंजो चाह सदाई सिंध जा वणंदड़ खूब नज़ारा सिंध जा आशिक ओ दिलवारा। ओ सिंधवा मिठी तेरा माण्हू मिठा ओ सिंधवा ठी तेरा माण्हू मिठा अहिड़ा काथे न ॾिठा अहिड़ा माण्हू सुठा। कान असांजो सिंधी मान असांजो काचो किंजर ऐं मंचर काचो किंजर ऐं मंचर कारू जे राजान असांजो एहसान फरामोश यादि कर तूं एहसान फरामोश यादि कर तूं धरती ये एहसान असांजो ही धरती दोदन सोडन जी आहे ही धरती दोदन सोडन जी आहे कोडर को निशान असांजो। ओ थन्य जी जल मल्हाईंदासी हो कोन कबा सदा तो तसा हकन ता सदको ओ जी जल ते सिर केर न ॾींदो संदो केर मयार वो यार संदो केर मयार संदो केर मयार वो यार संदो केर मयार जी जल ते सिर केर न ॾींदो संदो केर मयार। कैमरामैन एहसान जमाली सां गॾु अलीदोस खास के लिए सिंध टीवी न्यूज़ जमाल शाह।